अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीबल्लाह, नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिमु अला रसूलिल करीम। सैयदा उम्मे सलमा रदियल्लाहु तआला अन्हा का रवायत आहे, इज़ा दखलल अशर व इंदहु उज़हा युरीदु अन युज़हा फला याखुज़ुन्न शरा वला युकल्लिमन्न ज़ुफ़रा। मुस्लिम शरीफ के अंदर हज़रत सैयदा उम्मे सलमा थी रिवायत फरमाए त जंहिं माण्हू वटि क़ुर्बानी जो जानवर हुजे ऐं उन जो इज़हा जो इरादो हुजे, पोइ ज़ुल्हज जो पहिरियों ॾहों शुरू थी वञे, यानी ज़ुल्हज शरीफ़ जी पहिरीं तारीख़ शुरू थी वञे त उनखे घुरिजे त न वार वठे न वढे ऐं न का ॿी का सैरब करे। बीबी उम्मे सलमा साइण रदियल्लाहु अन्हा का रवायत ॿियनि अल्फाज़नि में, इज़ा रईतुम हिलाल ज़िल हज व अराद अहदुकुम अन युज़हा फलयुमसिक अन शअरा व अज़फ़ारिही। मुस्लिम शरीफ के अंदर हज़रत बीबी उम्मे सलमा साइण का रवायत आहे त जॾहिं अवां ज़ुल्हज शरीफ़ जो चंड ॾिसो ऐं अवां मां कंहिं बि शख़्स जो उज़हा करण जो इरादो हुजे त पंहिंजे वारनि ऐं न लाहिण खां रुकिजी वञो। दोस्तानी गिरामी, जॾहिं क़ुर्बानी कयो त ॾिसी वाइसी सुठो ऐं प्यारो जानवर क़ुर्बान कयो। अल्लाह पाक जे निगाह उन जानवर जे जिस्म गोश्त पोश्त ते न हूंदी आहे, पर अल्लाह अव्हां जे दिलि खे ऐं अव्हां जे नियत खे ॾिसंदो आहे। अगरि कंहिं माण्हूअ जो क़ुर्बानी करण जो इरादो आहे, उन लाइ मुस्तहब आहे इहो अमल जेको आहे, इहो मुस्तहब अमल आहे। कहिड़ो त जॾहिं पहिरीं तारीख़ ज़ुल्हज शरीफ़ जी बिही वञे त पंहिंजे बदन जी संवारत न करे, न हलाए न वार वठे, पर जे संवारत कयईं त बि इमाम आज़म अबू हनीफ़ा जे फ़िक़ह मुताबिक़ जाइज़ आहे। ऐं जेकॾहिं न कंदो, संवारत न कंदो, उन में वॾो ऐं सवाब बि आहे, बहितर बि आहे। ऐं हदीसुनि में उन जो रिवायतूं बि आहिनि जेके तव्हांजे आॾो पेश कयूं वयूं मुस्लिम शरीफ़ जे अंदरि जेके मौजूदु आहिनि, त जेकॾहिं संवारत नथो करे त उहा तमामु सभ खां वधीक भले में भलो सवाबु आहे। पर जेकॾहिं उज़हा वारो सैरब करे थो त इमाम आज़म जे फ़िक़ह मुताबिक़ उहो दुरुस्तु आहे ऐं उनजी जेका उज़हा उहा जाइज़ थी वेंदी। लिहाज़ा असां तव्हां सभिनी मुस्लमाननि खे इन्हनि जे मथां ॻाल्हियुनि जे मथां अमल ऐं तौफ़ीक़ अता फ़रमाए। बहितर तरीक़ो इहो आहे त जॾहिं ज़ुल्हज शरीफ़ जी पहिरीं तारीख़ बीही वञे त असां का बि सैरब संवारत न कयूं। पहिरीं तारीख़ खां अवल जो कुझु आहे सभु कुझु करायूं। ऐं जॾहिं उज़हा जो ढोर अल्लाह जे राह में क़ुर्बान थी वञे, पोइ चाहे 10 ज़ुल्हज हुजे या 11 ज़ुल्हज हुजे या 12 ज़ुल्हज हुजे, जॾहिं बि तव्हांजी उज़हा क़ुर्बानी कयो, भली तव्हां पोइ सवार कयो। अल्लाह ताला असां तव्हांखे सभिनी खे अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। आमीन बिजाहि नबी आमीन।